छो जो हीअ दुनिया या पैसो जेकॾहिं तव्हां उन पासे वांगुरु हूंदो आहे, जेकॾहिं तव्हांजे आॾो आहे त तव्हां उनजी पकड़ण जी कोशिशि कंदव, तॾहिं बि कॾहिं बि तव्हां उन पासे खे पहुची नथा सघो। या जेकॾहिं हू तव्हांजे पुठिते थो हले पियो तॾहिं बि हू तव्हांखे एतिरी अहमियत हुनखे न ॾियणु घुरिजे, या जेके तव्हां अहमियत ॾींदव त तव्हांजी परेशानीअ जो सबबु बणंदो आहे। घणो करे अक्सर करे उहे माण्हू परेशान रहंदा आहिनि जेके ॿियनि खे तब्दील करणु चाहींदा आहिनि, यानी मटाइणु चाहींदा आहिनि, उन्हनि जूं आदतूं मटाइणु चाहींदा आहिनि, उन्हनि जूं हैसियतूं मटाइणु चाहींदा आहिनि, उन्हनि जूं घुरिजूं या ज़रूरतुनि खे मटाइणु चाहींदा आहिनि, या इवन उन्हनि जो जेको ज़िंदगी जो तरीक़ेकार आहे उनखे मटाइणु चाहींदा आहिनि, त पोइ माण्हू परेशान रहंदो आहे। हीअ दुनिया अहिड़े हिकु दाइरे में फिरी रही आहे जंहिंमें तव्हां जंहिं बि माण्हू सां मिलंदव या त उहो ॿियनि खे तब्दील करणु चाहींदो या दुनिया खे तब्दील करणु चाहींदो आहे, पर कॾहिं बि पंहिंजो पाण खे तब्दील करणु न चाहींदो आहे। छो जो ॾुखिये में ॾुखियो अमल पाण खे तब्दील करणु आहे। अंदर जी दुनिया एॾी वसी दुनिया आहे, जेकॾहिं को माण्हू उनखे सम्झी थो वञे त उनखे ॿाहिरि जी दुनिया में एतिरी तकलीफ़ नथी अचे उनखे सम्झण जे लाइ या उनखे सही नमूने सां डील करण जे लाइ। जेतिरो वधीक शोर हूंदो आहे ओतिरो सुकून वधीक मज़ो ॾींदो आहे, ऐं जेतिरी परेशानी हूंदी आहे उन खां पोइ जेका परेशानी ख़तमु थी वेंदी आहे त माण्हूअ जी ज़िंदगी पुरसुकून गुज़रणु शुरू थी वेंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू जॾहिं बि कंहिं ॿिए खे परेशान ॾिसंदो आहे, जेकॾहिं हू दुश्मन हूंदो त ख़ुशि थींदो, पर जे दोस्त हूंदो त हुन सां गॾु परेशान थी वेंदो आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि त परेशानी हिकु अहिड़ी शइ आहे जेकॾहिं तव्हां उनखे क़ाबू करण जी कोशिशि कंदव त कॾहिं बि तव्हांजे हथ में न ईंदी या तव्हांखे वटि ख़तमु ई न थींदी। पर वक़्तु ऐं हालात अहिड़ा हूंदा आहिनि जो उन खे आहिस्ते आहिस्ते मेटींदा वेंदा आहिनि, ख़तमु कंदा वेंदा आहिनि। ईअं जे कंहिं सामान ते दज़ हुजे ऐं तव्हां छंडको ॾियोसि त उहा दज़ उॾामी वञे, बिल्कुलु परेशानी बि ईअं ई हूंदी आहे। घड़ी खनि ईंदी आहे, को लेयर ठाहींदी आहे, को तव ठाहींदी आहे, ऐं तव्हांजे हिकिड़े छंडके सां, तव्हांजे हिकिड़े खड़के सां, तव्हांजी हिकिड़ी सोच सां उहा तब्दील थी वेंदी आहे। तव्हांजी सोच तव्हांखे उन ई वांगुरु बणाईंदी आहे जेका तव्हां सोचींदा आहियो। जेकर तव्हां पंहिंजी सोच में चवंदव त मुंहिंजी परेशानी जो को बि हलु कोन्हे को, त परेशानीअ जो हलु हूंदो ई कोन्हे। जेकर तव्हां सोचींदव परेशानीअ जा ई तरीक़ा आहिनि, ही हलु आहे, त तव्हांजी परेशानी ख़तमु थी वेंदी।